अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला अशरफिल अंबियाइ वल मुरसलीन व अला आलिहि अत्तय्यिबीन व अस्हाबिहि अत्ताहिरीन। क़ाल अल्लाहु तबारक व तआला फिल क़ुरआनिल मजीद वल फ़ुरक़ानिल हमीद। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मुहम्मदुर रसूलुल्लाह वल्लज़ीना मअहु अशिद्दाउ अलल कुफ़्फ़ारि रुहमाउ बैनहुम तराहुम रुक्कअन सुज्जदा यब्तगून फ़ज़लन मिनल्लाहि व रिज़वाना। वक़द क़ाल अन्नबिय्यु सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अरहम उम्मती बिउम्मती अबू बकर व अशद्दुहुम फी अम्रिल्लाहि उमर व अस्दक़हुम हयाअन उस्मान व अक़वाहुम अली। औ कमा क़ाल अन्नबिय्यु सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हुसैन मिन्नी व अना मिनल हुसैन। सदक़ल्लाहुल अलीयुल अज़ीम व सदक़ रसूलुहुन नबियुल उम्मियुस सादिकुल अमीन। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैत अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकत अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। काबिल एहतराम जनाब सदर जलसा, मुअज़्ज़िज़ उलमाए इकराम, ओहदेदारान, जिम्मेदारान और इन गोठ जा गैरतमंद जुर्रतमंद दिलेर मुजाहिद साथियों, मां मकामी जमात के अज जहन सालाना शुहदाए इस्लाम कॉन्फ्रेंस जे इनेकाद ते दिल जे गहराइन से मुबारकबाद पेश करे रहियो हां। धणी दर दुआ करे रहियो हां तो अल्लाह तबारक व तआला इन्हनि दोस्तनि जे हिन मोहब्बत के तवाएं असां जी अज जी इन हाज़री के पंहिंजे बारगाह में शर्फ़ क़बूलियत सां सरफराज फरमाए। मुझे रब चाहियो ऐं जिंदगी वफा कई त इंशाअल्लाह तफसीली बयान आचर जी शाम सूमर जी रात मीरो खान चौक जे जलसे में थींदो इंशाअल्लाह। टे ॻाल्हियूं अर्ज़ करण चाहियां तो। पहिरीं ॻाल्हि जंहिंजी वज़ाहत ज़रूरी समझां थो। बाबा ओ दोस्त जलसे में आयो तो पोइ कचहरी न कचहरी करणी आहे तो पोइ पिंडा लगा ॿाहिरि वञी कर। तव्हांखे ज़ंजीर हणी मुंहिंजा दोस्त न वठी आया आहिनि, पंहिंजी मर्ज़ी सां आया आहियो तो पोइ 2 मिंट मूंखे ॿुधो, नथा ॿुधी सघो तो घर वञो। मुकम्मल ख़ामोशी है। गाड़ी ते वेठल दोस्त जेका आहिनि टे ॻाल्हियूं अर्ज़ कंदुसि, इजाज़त वठंदुसि। तफ़सीली गुफ्तगू आचर जी शाम सूमर जी रात मीरो खान चौक जे जलसे में इंशाअल्लाह। पहिरीं ॻाल्हि, कुछ माण्हुनि मुहर्रम जे महीने के ठीके ते खयो आहे, कुछ माण्हुनि रबीउल अव्वल जे महीने के ठीके ते खयो आहे। बाबे दादे जी मिल्कियत समझन था। मुहर्रम वारा मुहर्रम में रबीउल अव्वल जिन लीज ते खयो आहे उहे रबीउल अव्वल में
बियो कुछ नथो पुजेन ये रड़ियों था कंते अहले सुन्नत वल जमात हनफी देवबंदी हजरत बेरवी जा मुरीद हजरत अमरोटी जा मुरीद हजरत हालेजवी जा मुरीद हे शहीद खालिद महमूद सुमरे जा दीवाना ए परवाना हिकड़न जो इल्जाम असा जे मथा इहो आ त हे हुजूर जा मुनकिर आहिन मदीने जे मीर के नाहिन मनीदा ए बेन जो इल्जाम इहो आ हे अली जा मुनकिर आहिन हसनैन करीमैन जा मुनकिर आहिन हे अली के नाहिन मनीदा हे हुसैन के नाहिन मनीदा आने भी व्हाट्सएप सोशल मीडिया ते हुई मुझे बुजुर्गन जे बारे में मुझे आलिमन जे बारे में मुझे सीनियर उलमा जे बारे में त हे हुजूर जा गुस्ताख आहिन हे सलातो सलाम जा गुस्ताख आहिन अजीम शान इज्तिमा पैगाम देण तो चाहिया जेतरा इल्जाम वड़नी हण सर्टिफिकेट देण जी तोखे इजाजत कोन्हे तू केर थीनो जेको सर्टिफिकेट विरहाईंदो वरते हे रब जो पाक कुरान हथन में खणी तो चवा त हजरत बेरवी जा मुरीद हजरत अमरोटी जा मुरीद हजरत हालेजवी जा मुरीद खालिद महमूद सुमरे जा है दीवाना परवाना मदीने के मीर का भी नौकर है हुजूर का भी आशिक है मुर्शिद अली का भी नौकर है हसनैन करीमैन का भी नौकर है मुझो की दो मुझो ईमान तो मदीने के मीर जो इनकारी हुजूर के मथा सलात सलाम जो इनकारी रब्बे मोहम्मद को कसम जन्नती नथो थी सके जहन्नमियो हुजूर जो इनकारी भी लानतियो सलात सलाम जो इनकारी भी लानतियो हसनैन करीमैन मुर्शिद अली जो इनकारी भी लानतियो नारे तकबीर हुजूर जा दुश्मनन ते सर्टिफिकेट विरहण बंद कयो सर्टिफिकेट विरहण बंद कयो त केर आशिका केर न है हिते सभनी के रहण जो सभनी के जीण जो पंहिंजे अखलाक जे दायरे में रही करे मजहब ऐं मसलक जे प्रचार जो हक हासिल आहे हिते देवबंदी भी रही सके थो बरेलवी भी रही सके थो शियो भी रही सके थो हिंदू सिख मेघवाड़ ऐं मारवाड़ी भी रही सघन था बल्कि असां त हिकु कदम अॻिते विया आहियूं त असां चयो त जेकॾहिं पंहिंजा हक़ चाहियो था न्याणी जो इज़त जो तहफ़्फ़ुज़ चाहियो था मेरिट पार चाहियो था समाज घड़ी सिंध खे बागुन जे फातन मां ॿाहिरि कढण चाहियो था मस्जिद मंदरन दरगाह मदरसन सां गॾोगॾु पंहिंजे झुगन जी चौकीदारी चाहियो था त अचो देवबंदी हो अचो बरेलवी हो अचो शियो अचो हिंदू हो मां तव्हांखे जमीयत उलमा इस्लाम में शमूलियत की दावत खोरिया तव्हांजे अंगन नंगन ऐं दंगन जी चौकीदारी तव्हांजी जमात जमीयत उलमा इस्लाम लेकिन फतवाऊं ॾियण बंदि कयो हर एक खतीब जो पंहिंजो स्टाइल आहे हर एक खतीब ऐं मुक़र्रर जो पंहिंजो अंदाज़ आहे हर एक पंहिंजे अंदाज़ में ॻाल्हाईंदो बाक़ी तय इहो तू न कंदे केर गुस्ताख आहे केर न आहे दुरूद जो इनकारी डॉक्टर खालिद महमूद जे जमात जो कोई कारकुन नथो थी सघे दुरूद जो इनकारी आहे त उहो मुंहिंजो नथो थी सघे बाक़ी तय तू न कंदे तय तू न कंदे तय हुजूर जो हुकुम कंदो त अज़ान कहिड़ी नमाज कहिड़ी रोज़ो कहिड़ो हज कहिड़ो ज़कात कहिड़ी कंहिं बि मुफ्तीअ खे उथार देवबंदियुनि जे मुफ्तीअ खे बरेलवियुनि जे मुफ्तीअ खे शियनि जे मुफ्तीअ खे कंहिंखे बि उथार ऐं हुनखे चओ त हाणे असां नमाज था पढ़ूं इशा जी अल्लाहु अकबर अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन अर्रहमानिर रहीम मालिक यौमिद्दीन इय्याका नअबुदु व इय्याका नस्तईन इहदिनस सिरातल मुस्तकीम सिरातल लज़ीना अनअमता अलैहिम गैरिल मग़दूबि अलैहिम वलद्दालिन फातिहा पढ़ी से अबा ये जो मां पढ़ियो अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन यो छा है ॻाल्हायो बाबा अबा यो छा है पढ़ण सवाब या गुनाह केतिरो सवाब
केतरो घणो न खुली बुधायो मौलवी आयो अखर अखर ते डहने क्यों अलहमद जे अलिफ ते डहने क्यों लाम ते डहने क्यों हा ते डहने क्यों मीम ते डहने क्यों दाल ते डहने क्यों रा ते डहने क्यों बा ते डहने क्यों अलिफ ते डहने क्यों लाम ते डहने क्यों ऐन ते डहने क्यों मीम ते डहने क्यों अलिफ ते डहने क्यों लाम ते डहने क्यों या ते डहने क्यों नून ते डहने क्यों अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन अखर अखर ते डहने क्यों हाने अखर अखर ते डहने क्यों थी मिलन मां फर्ज नमाज में बीठो हां अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन सजी सूरत फातिहा पढ़ो यार वाह जो ने क्यों मिलियो वरी बिहर शुरू क्यों सागे ही फर्ज में अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन वरी सूरत फातिहा वरी ट्रीहर वरी चौथर वरी पंदर वरी 100 दफा 1000 दफा बना ने क्यों थी मिलन मां के बुधाए मुंजी नमाज थींदी अबा जवाब दे अलहम्द तो पढ़ा अबा कुरान तो पढ़ा अबा कुरान तो पढ़ा अलहम्द तो पढ़ा हुजूर फरमायो हिक दफो पढ़नी आ त हिक दफो पढ़नी आ सजो कुरान डी में 10 खत्म कर सवाब मिलंदुई नमाज में 10 दफा पढ़ने नमाज न थींदई हुजूर जी सेखारियो अलहम्द काथे पढ़नो आ तुझे चमण ते न पढ़ंदम मदीने जे मीर जाते सेखारियो उते पढ़ंदम दुरूद काथे पढ़नो आ रोजानो हिक दफो 1000 दफो पढ़ंदो हां अल्लाह जे मेहरबानी से पाबंदी से पढ़ंदो हां पढ़ंदो रहंदम रोजे रसूल अथर ते पुजी करे पढ़ंदो हां अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूल अल्लाह अस्सलातु वस्सलामु अलैका या हबीब अल्लाह जदे बे रोजे जे साइन यारिन जे सामो बीहंदो हां जो त मुजो अकीदो मुझे जमात जो अकीदो अहले सुन्नत वल जमात हनफी देवबंदन जो अकीदो जेको मदीने तो पुजे मदीने जे मीर जे साइन यारिन ते बिही करे दुरूद और सलाम तो पढ़े मदीने जो मीर उन गुलाम जे दुरूद और सलाम के पाण बुध एक दफो न 1000 दफो पढ़ंदो हां पढ़ंदो रहंदुम पर उते पढ़ंदुम जाते मदीने जे मीर बुधायो नमाज तुंजी न मदीने जे मीर जी तरीको तुंजो न मदीने जे मीर जो अजान तुंजी न मदीने जे मीर जी बुधाई जे जनाब बिलाल के काबे जे छत ते चढ़ी करे सेखारियो अगियो मदीने जो मीर वो हजरत बिलाल हबशी मोटी आयो न मुझे मुर्शिद हसनैन करीमैन पक्तो न चाचा हलिया काबे जे छत ते चढ़ अजान त चो जनाब बिलाल चयो हिम्मत ना है अजान न चई सकदम न चाचा अंगल कयो अजान चो न और रिवायतन के खोल तारीख जे किताबन के खोल रिवायतन के खोल रब्बे मोहम्मद जो कसम रिवायतन में लिखला जने जनाब बिलाल काबे के छत ते चढ़ो ऐ हे लफ्ज ची अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर करन मा दीवाना बाहर मर्द त निकता मायूं भी रड़ियों करे निकली बच्चा भी रड़ियों करे निकला तो शायद मदीने जो मीर मोटी आयो ताजदार अंबिया इमामुल अंबिया खतीबुल अंबिया हजरत मोहम्मद मुस्तफा अहमद मुस्तफा मोटी आयो दीवाना बार रोन था जने जनाब बिलाल हिते पहुंचो अल्लाहु अकबर अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह इधर है अशहदु मिंबर रसूल ते बीठो जे तो अशहदु अन्न मुहम्मदर रसूलुल्लाह अशहदु अन्न मुहम्मदर रसूलुल्लाह हजरत बिलाल बेहोश थी करे किरी पयो हजरत बिलाल बेहोश थी करे मोहब्बत में किरी पयो हसनैन करीमैन चयो चाचा बिलाल अजान चो न को शुरू करे हा न अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूल अल्लाह अस्सलातु दुरूद जा इनकारी ना हो दुरूद के मनीदा हो रब जो कुरान खणी तो चवा हे रब जो पाक कुरान हथन में खणी तो चवा दुरूद के मनीदा हो हुजूर जो इनकारी लानती दुरूद जो इनकारी लानती मुर्शिद अली जो इनकारी लानती हसनैन करीमैन जो इनकारी लानती लेकिन तरीको तो आरो न हलंदो तरीको मदीने जे मीर वारो हलंदो हाने तुझी मर्जी फतवाऊं दे काफर चवे मुर्तद चवे बिदती चवे गुस्ताख चवे तुझी मर्जी तुझी न हलंदी मर्जी अल्लाह है अल्लाह जे रसूल जी रब्बे मोहम्मद जो कसम मदीने जे मीर जे मोहब्बत का सवा असां जो ईमान पूरो कोने सहाबा जे मोहब्बत का सवा असां जो ईमान
रबीउल अव्वल वारन जो इल्जाम है हुजूर जा गुस्ताख, मुहर्रम वारन जो इल्जाम है अली जा गुस्ताख। खुदा जो कसम मुर्शिद अली जे मोहब्बत का सवा असां जो ईमान ही पूरो कोने। मुर्शिद अबू बकर भी मुझे मथे जो ताजा, मुर्शिद उमर भी मुझे मथे जो ताजा, मुर्शिद उस्मान भी मुझे मथे जो ताजा, तो मुर्शिद अली भी मुझे मथे जो ताजा। जेका गारियूं था ॾियनि उन्हनि खे चओ त तूं अहमकनि जे जन्नत में थो रहे। मदीने जे मीर फरमायो कंहिं जवाब छो नथा ॾियो? कंहिं अबा ॻाल्हायो कंहिं। ऐं मुंहिंजो अक़ीदो तुंहिंजो अक़ीदो अहले सुन्नत वल जमात जो अक़ीदो मदीने जे मीर जेको चयो आहे, जवाब ॾियो। मदीने जे मीर जेको फरमायो आहे, मदीने जे मीर जेको फरमायो आहे, अबा तव्हांजो अक़ीदो आहे? मदीने जे मीर जेको फरमायो आहे सच फरमायो आहे? जेका चवनि था त हुजूर जेको फरमायो आहे सच फरमायो, हथ त खणो, हथ त खणो, हथ त खणो। मदीने जे मीर छा फरमायो? छा फरमायो? सच फरमायो। फरमान कहिड़ो आहे? मा बैन बैती व मिंबरी रौज़तुम मिन रियाज़िल जन्नह। हुजूर तो फरमाए, ताजदारे अंबिया तो फरमाए, शाफी महशर, साकिया कौसर, बुलंदे बाला कदम, रहमत जो समंदर, मदीने जो मीर जंहिंजे लाइ मुंहिंजो अक़ीदो अल्लाह मदीने जे मीर खे पैदा न करे हा, रब हिन काइनात खे पैदा न करे हा। वजह तखलीक काइनात हजरत मोहम्मद मुस्तफा अहमद मुज्तबा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मदीने जो मीर तो फरमाए, मा बैना मिन बैती व मिंबरी रौज़तुम मिन रियाज़िल जन्नह। मुझे घर रखा मुझे मिंबर ताईं जेका जगह आ, इहा जगह जन्नत जे टुकरन मां हिकु टुकरो आ। अब छा चयो? मदीने जे मीर छा फरमायो? ओ सोट मदीने जे मीर छा फरमायो? मुझे घर खां मुझे मिंबर ताईं जेको टुकरो आहे इहो छा आहे? तहां मञो था त इहो जन्नत जो टुकरो आहे? केड़ा केड़ा मञो था त इहो जन्नत जो टुकरो आहे? केड़ा केड़ा मञो था त तू मदीने जे मीर फरमायो जन्नता त जन्नता कंहिंजो पीउ रड़ियूं कंदो वरते, मथे में मिट्टी विझंदो वरते। खुदा जो कसम इन फरमान खे तब्दील नथो करे सघे। हुजूर जे घर खां हुजूर जे मिंबर ताईं इहो टुकरो जन्नत जो टुकरो आहे। अबू बकर उमर खे गारिन ॾियण वारे खे ॿुधो, गारियूं ॾींदो वक्त तुंहिंजे वॾनि बि ॾिनियूं, तुंहिंजो ईंदड़ नस्ल बि ॾे। सिद्दीक़ अकबर फारूक आज़म जे इज्जत ऐं अज़मत जे वार खे बि बंदो नथो करे सघे। हुजूर जे फरमान जे मुताबिक मुंहिंजो अबू बकर बि जन्नत पहुची चुको आहे, त मुंहिंजो उमर बि जन्नत पहुची चुको आहे। नारा तकबीर, सदाकत सिद्दीक़ अकबर, अदालत फारूक आज़म। मुर्शिद अबू बकर भी मुझे मथे जो ताजा, मुर्शिद उमर भी मुझे मथे जो ताजा, मुर्शिद उस्मान भी मुझे मथे जो ताजा, मुर्शिद अली भी मुझे मथे जो ताजा, हसनैन करीमैन भी मुझे मथे जो ताज है। मां अली हसन हुसैन जे इनकारीअ के मुसलमान समझाई न तो। मां अली कुछ चई वियो हां, मां अली हसन हुसैन जे इनकारीअ के मुसलमान समझाई न तो। अॻिते फैसला पाण कजो, अॻिते फैसला पाण कजो। मां मुर्शिद अली मुर्शिद हसन मुर्शिद हुसैन जे इनकारीअ खे मुसलमान समझाई नथो। बाक़ी नंबर मां नाहिन विरहाया, मां केर थींदो हां नंबर विरहाया? मुंहिंजी मजाल मां अलीअ जो नंबर विरहाया, मुंहिंजी मजाल मां हुसैन ऐं हसन जो नंबर विरहाया। रब्बे मोहम्मद जो कसम नंबर मां नाहिन विरहाया। तू हर जुमे ते तू जुमे वारो निमाज़ी आ न, 5 वक्त त हाणे निमाज़ हली वई आ, जुमेवारी वञी बची आ। तू हर जुमे ते वेंदो आ, इमाम को खुतबो ॿुधंदो आ। इमाम मदीने जे मीर जो फरमान हर जुमे जे खुतबे में तोखे ॿुधाईंदो आ। जॾहिं खां ॼायो आ जॾहिं ताईं मरंदे इमाम खुतबे में मदीने जे मीर जो फरमान पढ़ंदो। मदीने जे मीर छा फरमायो? अरहुम उम्मती बि उम्मती अबू बकर व
वाशद्दुहुम फी अम्रिल्लाहि उमर वास्तक़हुम हयान उस्मान वाक़ज़ाहुम अली। मासा नबिड़ मदीने जे मीर का पुछ त अबू बकर जो नालो पहिरें नंबर ते छो वरतई, उमर जो नालो ॿिए नंबर ते छो वरतई, उस्मान जो नालो टे नंबर ते छो वरतई, मुर्शिद अली जो नालो चौथे नंबर ते छो वरतई। इन तरतीब सां नाला वठण वारो मां न आहियां, मदीने जो मीर आ। तुंहिंजी कावड़ मुते नथी ठहे मदीने जे मीर जे फरमान खे मञ। मां केर थींदो हां नंबर विरहाइण। पहिरीं ॻाल्हि हिते मोहब्बत सां रहो। ये सिंध सभिनी जी आहे। हिते सभिनी खे रहण जो जीअण जो मज़हब ऐं मसलक जे प्रचार जो हक़ हासिल। देवबंदी भी, बरेलवी भी, शिया भी, हिंदू भी, सिख भी, मेघवाड़ भी, मारवाड़ी, सिर्फ हिकड़ा बर्दाश्त न आहिनि ऐं क़यामत जे सुबुह ताईं बर्दाश्त न थींदा। उहे ख़त्म नबुव्वत जा मुनकिर कादियानी मदीने जे मीर जा भी नौकर हूं, मदीने जे मीर जे आल जा भी, असहाब जा भी, औलाद जा भी, अज़वाज जा भी नौकर। मोहब्बत सां रह, प्यार सां रह, पापोह सां रह। ऐं हिते इन धरतीअ ते मुंहिंजो किरदार बाहि लॻाइण जो न आहे, बाहि विसाइण जो। मंदरनि खे बाहि लॻी, मुंहिंजे जमात विसाई। लारकाणे जो मंदर विसरी वियो अथव त हिंदुनि खां पुछो, घोटकीअ जो मंदर विसरी वियो अथव त हिंदुनि खां पुछो, बाहि मुंहिंजे जमात विसाई। शिकारपुर जो इमाम बारगाह, जैकबाबाद जो इमाम बारगाह विसरी वियो अथव, वञो शिकारपुर ऐं जैकबाबाद जे शीयनि खां पुछो, लॻल बाहि मुंहिंजे जमात विसाई। लाल शहबाज कलंदर जी नगरीअ में लॻल बाहि मुंहिंजे जमात विसाई। शहीद ख़ालिद महमूद सुमरे जो खून खणी लॻल बाहि मुंहिंजे जमात विसाई। नमरता जे नौशीन जे जनाज़े ते पहुची करे, कारूंजर ते पहुची करे, सिंध खपाईंदे पादर खाईंदे जा नारा हणी करे हिन सबा जड़ी सिंध जो केस मुंहिंजी जमात में। मां सभिनी जो हां, मुंहिंजी जमात सभिनी जी। अखलाक जे दायरे में रहो, अखलाक जे दायरे में ॻाल्हायो। असांखे कहिड़ो एतराज़ आहे? कोई एतराज़ कोन्हे। पहिरीं ॻाल्हि प्यार सां, अमन सां, पापोह सां ऐं मोहब्बत सां रहो। जमीयत जा दरवाज़ा सभिनी जे लाइ खुलियल आहिनि। अचो, मुंहिंजा हाकुर तव्हां जे लाइ हाज़िर आहिनि। ऐं ॿी ॻाल्हि त हालात सिंध जा ॾींहों ॾींहुं ख़राब थींदा पिया वञनि। सिंध धाड़ेलनि जे रहमो करम कया, धाड़ेल कल्चर उरूज ते, धाड़ा फुरियूं चोरियूं कत्लो गारत करी उरूज ते, मेरे तो कत्ले आम उरूज ते, गरीबन जे हक़न ते धाड़ो उरूज ते। बिजली आहे कोन, बिजलीअ जा बिल उरूज ते लभे कोन थी। बिजली बिल 20,000 30,000 मां रड़ियूं कयूं, मुंहिंजे बाबे रड़ियूं कयूं, पर वाका करण मूं ॿुधण कम तव्हां बरोचन जो अञा ताईं ॿुधो नथा। 70 सालनि खां साॻा लाटूं साॻा चुप आहिनि। जेकॾहिं तब्दीली चाहियो था, सिंध खे अमन जो, पापोह जो, प्यार जो मर्कज़ बणाइण चाहियो था, धाड़ेलनि जे इन औज़ार खां निजात चाहियो था, चोरी फुरन लुटन खां निजात चाहियो था, जेकॾहिं मेरे बेरोज़गार चाहियो था, न्याणियुनि जे इज़्ज़तुनि जो बक़ा चाहियो था, त मुंहिंजे जमात जमीयत उलमा इस्लाम जी रुकनियत साज़ी जारी आहे। जमात जो फार्म भरजे पियो। अचो, मुंहिंजे जमात जो फार्म भरायो। कल मुंहिंजे पीउ बि धरतीअ जे दुश्मननि सां जंग जोटरी हुई। 10 सालनि खां मां जोटरींदो पियो अचां। तव्हां सां वचन थो कयां, मां कंध कपाए सघां थो, धरतीअ जे ख़तारनि जे साम्हूं झुकाए नथो सघां। अचो त तव्हां असां गॾिजी करे सबा जुड़ी सिंध खे वागुनि जे वातनि मां आज़ाद करण जे लाइ गॾियल किरदार अदा कयो। ॿी गुज़ारिश ऐं टी, अल्लाह जे वास्ते कुछ भी नथा करे सघो त क़िबला अव्वल बैतुल मुक़द्दस जे लाइ दुआ त करे सघो था। फ़लस्तीन जे मज़लूम मुसलमाननि जे लाइ दुआ त करे सघो था। हो लारकाणे वारो मुसलमान कुस्चन पिया, हो लारकाणे वारो मासूम बच्चा गटर जो पानी पीण ते मजबूर है। मासूम बच्चा 6 महीने जा बच्चा सिर मथो सिसी धड़का धारा खोपड़ी उड़ियला अखियूं निकतियूं पयूं।
तहां एड़ा बहस थी वियो अज भी यूट्यूब ते फेसबुक ते गानन में फिल्मन में पूरा आयो अज भी तहां क़िबला अव्वल जे लाइ दुआ भी नथा करे सगो मुसलमान हुक्मरान त बेगैरत थी विया आहिनि छा असां भी बेगैरत थी विया आहियूं छा असां जे अंदर भी गैरत मरी वई आ रब्बे मोहम्मद जो कसम फलस्तीनी क़िबला अव्वल बैतुल मुक़द्दस जी जंग पिया बढ़ाए उन बैतुल मुक़द्दस जी जंहिं क़िबला अव्वल के मुंहिंजे मुर्शिद उमर आज़ाद करायो मुंहिंजे मुर्शिद उमर शायद अज भी क़िबला अव्वल के उमर जे इंतजार में शायद अज भी क़िबला अव्वल के उमर जे इंतजार में अल्लाह जे वास्ते झोली खणी अर्ज़ तो क्या क़िबला अव्वल बैतुल मुक़द्दस जे मज़लूम मुसलमानन जे लाइ दुआ जो एहतमाम कयो उन्हनि जे लाइ आवाज़ उथारियो जेसि ताईं उथारे सघो था फेसबुक ते ट्विटर ते टिकटॉक ते कचहरीअ में जलसे में जुलूस में मुज़ाहिरे में उन्हनि जे लाइ चंद रुपया चंदो हिकिड़े चांहि जे कोप जेतिरा पैसा ॾियो हिकिड़े चांहि तव्हां त चांहि पियो था उहे चांहि पीअण जे लाइ बि आजिज़ आहे ऐं अल्हम्दुलिल्लाह अॼु मां तव्हां जे तरफ़ां सिंध जे जमात जे तरफ़ां जमीयत उलमा जे तरफ़ां अॼु 2 करोड़ रुपया उन्हनि जे खाधे ऐं इलाज जे लाइ रवाना कया ऐं कंदो रहियो हा ऐं कंदो रहंदुसि तव्हां जो ताउन उन्हनि ताईं पहुचे पियो थियो क़िबला अव्वल जे लाइ पंहिंजो किरदार अदा कयो फलस्तीन जे लाइ पंहिंजो किरदार अदा कयो इसराइल जे कुमाश ते कुत्ते अमेरिका ते लानतुन जो फटकारो कयो ओ करीम अल्लाह रहीम अल्लाह हन्नान अल्लाह मञूं था गुनाहगार हो ऐबदार हो लेकिन मौला बेगैरत नहीं हो इस्लाम जे लाइ क़िबला अव्वल जे लाइ बच्चा कुर्बान करना पया रब्बे मोहम्मद जो कसम पंहिंजे बच्चन जो भी नज़रानो पेश कंदासीं तैयार आयो इंशाअल्लाह तैयार आयो इंशाअल्लाह तैयार आयो इंशाअल्लाह जिंदगी बाकी मुलाकात बाकी वमा अलैना इल्लल बलाग इंशाअल्लाह तफसीली गुफ्तगू आचर जी शाम सूमर जी रात मीरो खान चौक ते वमा अलैना